السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں بھلی کار آوائیں یاسر احمد. ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب، نواز شریف صاحب जेका अॼु मीटिंग थी आहे, शहबाज शरीफ़ साहब तकिड़ो भॻा हुया, सम्झ में न आयो छा जे लाइ विया, पर शहबाज शरीफ़ साहब त चवनि था त ईअं मामूल जी मीटिंग आहे, कॉन्वर्सेशन थी हुई हिन सां सियासी हालात ते. ख़ैर, नवाज शरीफ़ साहब चवनि था त भई जेसि ताईं फॉर्मर आर्मी चीफ बाजवा साहब, फॉर्मर DGI फैज़ हमीद साहब, ॿ अॻूणा चीफ जस्टिस आसिफ़ सईद खोसा ऐं साकिब निसार ऐं अॻूणा जस्टिस सुप्रीम कोर्ट अज़मत सईद साहब, इन्हनि सभिनीनि खे जेसि ताईं तव्हां कैफ़रे किरदार ताईं न पहुचाईंदो तेसि ताईं पाकिस्तान में ख़ुशहाली न ईंदी. ठीकु थी वियो. सो मतिलबु जेको बयानियो मियां साहिबु टियों ॾींहुं चोथों ॾींहुं खां चवणु शुरू कयो, हुन में हिकिड़े हाज़िर जस्टिस साहिब जो बि नालो हो, हा, जेको आईंदा जा चीफ जस्टिस थियण वारा आहिनि, पर पोइ अॼु जेको आहे उहो नालो एडिट थी वियो. मियां नवाज़ शरीफ़ हुनखे लिस्ट मां कढी छॾियो आहे. के सम्झायो हूंदो त हाणे घणी था कयो, रिटायर्डनि ते ज़ोर रखो, हाज़िर खे थोरो छॾे ॾियो. सो मियां नवाज़ शरीफ़ साहिबु उहो ई अॼु वरी वर्जा थियो आहे. यानी इहे जेके स्पेकुलेशन्स या डिस्कशन्स थी रहियूं हुयूं, पाण बि ॻाल्हाए रहिया हुआसीं त हीउ जेको मियां शहबाज शरीफ़ साहिबु ओचितो वियो आहे, त उहो नियापो इहो ई हिकिड़ो नियापो इहो बि थी सघे थो त भई तव्हां हाणे इस्टेब्लिशमेंट ऐं जुडिशरी जे माण्हुनि जी पचर छॾियो ऐं तव्हां को ॿी ॻाल्हि कयो. त अॼु मियां नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ जे नियापो ॿुधण जे बावजूदि अगरि साॻियो ई बयानियो मेंटेन कयो आहे त अॻूणनि हिननि ॿ अॻूणनि लेफ्टिनेंट जनरल्स खे, बल्कि हिकिड़ो त जनरल बाजवा ऐं लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद ऐं चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ु सिर्फ़ु हिकिड़े हाज़िर जस्टिस जो नालो कढी अगरि नवाज़ शरीफ़ वरी इहो अॼु बयानु ॾिनो, अगरि छा ॾिनो आहे त मतिलबु इहो आहे त हुन जो नियापो मोकिलियो आहे त न, इहो त मुंहिंजो बयानियो रहंदो. हाणे हुन लॉजिक, सियासी लॉजिक जेका बि ॾे मियां नवाज़ शरीफ़, त भई ज़ाहिर आहे मूंखे बि त को नारो या को चूरन विकिणणो आहे न मार्केट में, त आऊं बि जेको वोट खे इज़त ॾियो और फलान और ढमकाण, त हुन खां हाणे त उहा ॻाल्हि एतिरी चढ़े नथी. सो तंहिंजे करे मूंखे इहो चवणु ॾियो, मतिलबु आऊं इहो चवंदुसि त जीअं माण्हुनि में मुंहिंजी हिकिड़ी मज़ाहिमती जेका हिकिड़ी प्रोफाइल ठहियो हो, उहो मज़ाहिमती प्रोफाइल बरक़रार रहे. अच्छा, मियां नवाज़ शरीफ़ साहिबु ज़ाहिर इहे सुवाल सभई कनि पिया, हर ॿिए हंधि इहा डिस्कशन आहे त भई जंहिं जनरल बाजवा खे तव्हां केफ़रे किरदार ताईं पहुचाइण जी ॻाल्हि कयो था ऐं चओ था हिन कटेरे में आणणु खपे, हिननि सभिनी नाक़ाबिले माफ़ी गुनाह कयो आहे, त जनरल बाजवा खे एक्सटेंशन त सर जी तव्हां नवाज़ लीग वारनि में वोट कयो हो. राणा सना त अॼु चवे थो, ठीकु आहे न, ॾिसो राणा सना बि चए थो त भई असांखे उन महिल मजबूरी हुई, असीं चाहियूं पिया त जनरल बाजवा थोरो असां ते हथु हल्को करे. पार्ट ऑफ द डील हुई न, हथु हल्को करण जी. तंहिंखां पोइ उनजो फ़ाइदो बि थियो नवाज़ शरीफ़, न त इमरान ख़ान छॾे सां ॿाहिरि हलियो वञे, पेटलेट्स किरी विया आहिनि, 3000 थी विया आहिनि. ज़ाहिर जनरल बाजवा जी महिरबानी हुई ऐं आख़िर में नवाज़ लीग खे वरी इक़्तिदार में आणण में बि जनरल बाजवा जी महिरबानी. सो मियां नवाज़ शरीफ़ साहिबु अगरि इहो चए थो त न हिननि खे कंहिं सूरत नाक़ाबिले माफ़ी गुनाह आहिनि के, त माना पोइ तव्हां हिन ते केसिस हलाईंदो, तव्हां हिन ते अच्छा अॻूणनि जनरलनि ते तव्हां वेही केस हलाईंदा. अगरि मियां नवाज़ शरीफ़ भले हलाए न हलाए, पर हिकिड़ी दफ़ो हिन जनरल मुशर्रफ ते त कोशिशि बि कई नवाज़ शरीफ़ साहिबु, पर हू छा थियो हुनजो पोइ अंजाम हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी. सो ज़ाहिर आहे त इहो पॉलिटिकल कंज़म्पशन लाइ आहे या न आहे, लेकिन इहो असांजी इस्टेब्लिशमेंट खे कीअं वणी सघे थो, मूंखे नथो सम्झ में अचे त इहो कीअं पसंदि ईंदो. ऐं ॾिसो ॻाल्हि हीउ जेको ख़ुदि अॼु जहांगीर तरीन साहिबु विच में टिपो ॾेई ॻाल्हायो आहे, IPP जा सरबराह जेके काफ़ी अरसे खां माठ हुआ, ओचितो हू बि निकिता आहिनि ॿाहिरि ऐं हुननि चयो आहे त नवाज़ शरीफ़ साहिब खे ईअं न करणु खपे, अॻूणे जनरल आर्मी चीफ ऐं अॻूणे चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ु इहो नैरेटिव न ठाहिणु खपे. क्वेश्चन इहो आहे, ॾिसो मसइलो इहो आहे त इस्टेब्लिशमेंट जे अगरि नुक़्ता निगाह सां पाण सोचूं त भई पहिरीं नवाज़ शरीफ़ इस्टेब्लिशमेंट खे जेको आहे उहो लॻो पियो ऐं उहो पंजाब जा लीडर आहिनि, पंजाब जे लीडर मियां नवाज़ शरीफ़ लॻो पियो हो जनरल बाजवा ऐं जनरल फैज़ ऐं इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु, उनखे मस झको करे ॿाहिरि मोकिलियोसीं. संदसि धीउ लॻी पई हुई, पोइ PDM लॻी पई, मौलाना फज़ल रहमान बि ॻाल्हाए पियो, बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॻाल्हाए पियो.
उन्हनि खे इक़्तिदार में आंदोसीं त वरी इमरान ख़ान शुरू थी वियो। अॻिए इमरान ख़ान जो बेस पंजाब ऐं KP आहे, वरी हू लॻो पियो मस हुनखे अटक में मोकिलियोसीं त वरी नवाज़ शरीफ़ शुरू थी वियो आहे। त मतिलबु इहो आहे त भई तव्हां मसइलो इहो आहे त हिन लीडर्स जी वधीक से उते ई आहे। ही को बलूचिस्तान या सिंध जा लीडर त आहिनि कोन, हिन जी से उते ई आहे जेका असांजी इस्टेब्लिशमेंट जी कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि, यानी पंजाब ऐं KP। त इहो हुननि लाइ ॾुखियो आहे। अगरि हुननि जे नुक़्ता निगाह सां अगरि आउं सोचण जी कोशिशि कयां त हू इनखे कीअं टॉलरेट करे सघनि था। लेकिन मियां नवाज़ शरीफ़ साहिबु शायदि इहो चवणु चाहींदो हूंदो त भई मूंखे बि त तव्हां हिकिड़ो मुज़ाहिमती लीडर त थियणु ॾियो न। अच्छा, मियां नवाज़ शरीफ़ जो जेको माज़ी जो बि तजुर्बो आहे त हुन ते एतबार करणु इस्टेब्लिशमेंट लाइ ॾुखियो आहे, छाकाणि त हू पहिरीं ॻाल्हियूं करे वठे थो, पोइ इक़्तिदार में अचे थो त माण्हू ॿियो थी वञे थो। ऐं हीअं खां ई अगरि हू चए थो त इनको केफ़िर किरदार तक पहुचाया जाएगा, ऐं हिन खे जेको आहे नाक़ाबिले माफ़ी ॾोह आहिनि, त छा असांजो आर्मी चीफ जनरल रिटायर्ड बाजवा खे गिरफ़्तार कराईंदो नवाज़ शरीफ़ साहिबु अगरि इक़्तिदार में अची वियो? सवालात आहिनि। जी हाँ, ज़ाहिर आहे हाणे इहे वॾा क्वेश्चन्स आहिनि। जब गॾोगॾु हिकिड़ो ॿियो बि सवाल अचे थो नवाज़ शरीफ़ साहिब खे, मतिलबु अगरि ॾिठो वञे हिन लार्जर पर्सपेक्टिव त हिकिड़ा असांजा आर्मी जा चीफ आहिनि, हिकिड़ा असांजा ISI जा चीफ आहिनि, 2 चीफ जस्टिसिस आहिनि, त कंहिं बि पॉलिटिकल पार्टी या कंहिं बि पॉलिटिकल पर्सन खे एॾो अलाउ हूअं बि जनरली पर्सपेक्टिव में करे सघिजे थो छा? त हू ॾिसो, ईअं न आहे त असां वटि ही जेके हिकिड़े इस्टेब्लिशमेंट असां वटि तसवुरु हिकिड़े वक़्त में इहो थींदो हो त जेका मिलिट्री इस्टेब्लिशमेंट आहे, जुडिशरी आहे, ऐं जेका असांजी ब्यूरोक्रेसी आहे, ईअं थींदो त हीउ सभु हिकिड़ो जेको स्टेटस को ठाहिण, जेको ज़िया जो 11 साल हीउ सभु, त उन में थींदो हो। मिसाल जॾहिं ज़िया खे क्रिटिसाइज़ कयो वेंदो हो त हू ज़ाहिर आहे हिकिड़ो आर्मी चीफ हो, या हुन ज़माने जा जेके चीफ जस्टिस हुआ, या जेके माना जिन्हनि इहे भुटो खे फाई ॾिनी, हिननि ते अॼु ताईं तबरो मतिलबु हिकिड़ी हुननि ते हिकिड़ी क्रिटिसिज़म ऐं शदीद मज़म्मत ऐं तनक़ीद थिए थी। लेकिन हींअर रिसेंट डेज़ में इहा क्रिटिसिज़म एतिरी ग्रास रूट लेवल ते पंजाब में उभरी आहे, इहो कॾहिं बि पंजाब में हेठी सतह ते, स्पेशली सेंट्रल पंजाब में एतिरी हेठी सतह ते इहो थियो ई न हो। इहो शुरू थियो जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ मुझे क्यों निकाला सां हुन हिकिड़ी मुहिम हलाई, नरेटिव बयानियो एंटी इस्टेब्लिशमेंट क्रिएट कयो, नाला करणु शुरू कया, पोइ हुनजी धीउ कयो, पोइ हीउ थियो हू थियो, पोइ इमरान त सफ़ा हेठि लही वियो। हाणे वरी नवाज़ शरीफ़ शुरू करे पियो, चवंदा भई छा आहे अणखुट सिलसिलो बंदि कयो। हिन सां गॾु आरिफ़ जान मीरबर मटियारी मां। जी मीरबर साहिबु, छा चवणु चाहींदा? तव्हां यासिर भाई अली काई साहिब जी मुंहिंजी तरफ़ां पहिरीं अस्सलाम वालेकुम। जी दादा, मुंहिंजो इहो सुवालु आहे त शहबाज़ शरीफ़ जे वञण खां पोइ बि माना माहौल में तव्हांखे छा थो लॻे? इस्टेब्लिशमेंट माना वरियो बि साॻियो ई ख़िलाफ़ु ॻाल्हाए त पियो, इन हिसाब सां पोइ हीउ छा मुल्क में ईंदो या वरी थींदो पोस्टपोन सॼो केस? ठीकु आहे। ख़ालिद ॾियण हैदराबाद मां। जी उॾण साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। हा साईं, अॼु हिकिड़ो त जेको आहे सो इहो हाफ़िज़ नईम जेको जमायत इस्लामी वारो जेको सिंध जा वॾेरा जेको आहे चवंदो आहे कराची खे फतेह करे विया आहिनि, 2-3 ॾींहं अॻु जेको आहे हुन गवर्नर सिंध जेको कामरान सिसोदिया उन ते इल्ज़ाम हयो ऐं वॾे वाक़े वॾा जथा वठी जलसो ठाहे हुन ऐलान कयो त भई हीउ जेको आहे सो कब्ज़नि वारे प्लाटनि जो इफ़्तिताह पियो करे, ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हुननि काफ़ी जेको आहे सो घणो कुझु ॻाल्हायो। जी अॼु वरी उहे गॾु थी विया, अॼु वरी गॾु प्रेस कॉन्फ्रेंस गॾु साम्हूं आया, त हाणे इहो इन जो मक़सदु छा आहे? माना या कंहिंजे चवण ते वेठा आहिनि या ॿी का मजबूरी आहे? ऐं ॿियो साईं ख़ुर्शीद साहिब जो बयानु आयो आहे अॼु इंटरव्यू शायदि कंहिं चैनल ते मूं ॿुधो, त हुन चयो त जेको आहे शहबाज़ शरीफ़ खां मथे फ़ैसिला थिया आहिनि जेके निगरान वज़ीर एज़म वारा आहिनि, नाला असां काकड़ जो ॾिनो ई कोन हो। ॿियो साईं जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जेको आहे सो जेको इजलास करे पियो, ऐं लॻे पियो त हाणे ठीकु साईं। पहिरीं साईं छा चयो नवाज़ शरीफ़ ईंदो न ईंदो? ईंदो न ईंदो, अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे मीर बहर साहिबु। मीर बहर साहिबु ॾिसो त छाकाणि त वरी 4-3 साल त ॿाहिरि रहियो आहे, ॿाहिरि इंटरनेशनल मुख़्तलिफ़ धुरियुनि सां फोर्सिस सां उनजा कनेक्शन्स हूंदा,
इस्टाब्लिशमेंट में बि हिते हुनजी हिकिड़ी पंहिंजी हींअर हू वारी न आहे जेका प्रो इमरान मामलात हुआ, उते बि मामलात आउं नथो चई सघां। ऐं अॼु त शहबाज़ शरीफ़ तरदीद कई आहे त तारीख़ न पिया मटायूं असीं, लेकिन तारीख़ मटाइनि या न मटाइनि, ही बयानियो अगरि नवाज़ शरीफ़ वरी मेंटेन करे थो या बसि हिकिड़ो ॿ ॾींहुं करे वरी हिन खे हल्के सुरनि में ग़ाइबु करे वेंदो त ॿी ॻाल्हि आहे। छाकाणि त ही बयानियो इस्टाब्लिशमेंट खे हज़म न थींदो, आउं एतिरी ॻाल्हि सम्झी सघां थो। बाक़ी त हाणे ईंदो न ईंदो हिन ते फ़िलहालु कीअं पेर ॿधी चई सघूं था, पर माण्हू जी तबियत ओचितो ख़राबु थी सघे थी, वरी तबियत त माण्हू तबियत ख़राबु थी वञे त माण्हू पोइ ट्रेवल नथो करे सघे, माण्हू सफ़र न करे सघंदो आहे। हाणे आउं नथो चई सघां, ख़ुदा ख़बर छा थिए थो। उजड़ साहब त हिकिड़ी छा साईं हिकिड़ी त ॻाल्हि कई टिसूरी साहिबु आहियूं गॾु बीठा आहिनि, हाणे इहो कीअं थो तब्दील थिए, टिसूरी साहिब ते हिते उजड़ साहब परेशान न थियो, हीअ पाण में ईअं हल्की फुल्की मूसीक़ी हिननि जी हलंदी आहे। जी हा, कॉलर साहिब मीर एजाज़ टालपुर टंड ॼामो हूंदा। जी टालपुर साहिब छा चवणु चाहींदा? काज़ी साहब ऐं तव्हांखे सलाम मुंहिंजे तरफ़ां। काज़ी साहब खां सुवाल हो, काज़ी साहब हीउ जेको काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इहो जेको फैज़ाबाद धरणे वारो केस वरी जेको एतिरो खयो आहे, त इहो वरी कंहिं दंगल ॾांहुं पिया वञूं, एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ इन फ़ैसिलो ॾिनो, पोइ रिव्यू में विया विया, पर कंहिं बि चीफ जस्टिस खे इहा हिमत कोन थी इन केस खे वरी खणे, पर हींअर ईंदे ई वरी काज़ी साहब हिन खे खयो आहे, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब, त छा एस्टेब्लिशमेंट विढ़ंदी इन सां या रेज़िस्ट कंदी या सरेंडर कंदी? छा हीअ त कानूनी जंग विढ़ंदो काज़ी साहब, छॾींदो कोन, छॾे ॾे न छॾियो आहे, त इनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं एस्टेब्लिशमेंट हाणे भले एतिरी ताक़तवर पिच ते कोन्हे, माण्हू तमामु घणो कावड़ में इहो आतिशफ़िशां ते वेठा आहियूं पाण, केॾी महिल बि माण्हुनि खे बुख ऐं बेरोज़गारी ऐं महांगाई ऐं गैर यकीनी माण्हू सड़ियो वेठो आहे। जेकॾहिं इहो बम फाटो या इहो आतिशफ़िशां फाटो त आउं सम्झां थो त तमामु घणो नुक़सानु थी वेंदो। तव्हांजी हिन में राय छा आहे? महिरबानी साईं। ठीकु साईं टालपुर साहिब। टालपुर साहब ॾिसो, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आहिनि, कोई सियासतदान न आहिनि। एटलीस्ट आउं हुननि ते वेही इहो नथो टिका टिप्पणी करे सघां त हीउ केस खणनि पिया त हिन सां मुराद छा आहे, दंगल थींदो, आउं इहो कीअं थो कमेंट करे सघां? मीर साहब आउं इहे ज़रूरत नथो करे सघां त चीफ जस्टिस, आउं त चवां थो हिकिड़ी लीगल शइ आहे। हा, पस मंज़र तव्हां जीअं ॿुधायो, ऐं तव्हां ते इतफ़ाक़ थो कयां त इहो ई केस हो फैज़ाबाद धरणे वारो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि खे बि हुन जजमेंट जेको फ़ाइज़ ईसा साहिबु लिखियो उन्हनि जो बि हवालो हो, असांजी एजेंसीज़ जे किरदार खे बि क्वेश्चन मार्क में आंदो वियो हो, जंहिंखां पोइ इतफ़ाक़िया चऊं, इतफ़ाक़ सां पोइ हुन फ़ाइज़ ईसा साहिब जे ख़िलाफ़ु हुन जजमेंट खां पोइ रेफरेंसिस बि दाख़िल थिया, पोइ संदसि मिसिस खे कोर्टनि जा चकर बि काटणा पिया। इतफ़ाक़ी हूंदो, अलाए छा इतफ़ाक़ सां ही थियो त पोइ इतफ़ाक़ सां हू शुरू थी वियो। लेकिन हाणे रिव्यू जी अगरि पिटीशन आई आहे त रिव्यू में त ज़ाहिर वधि में छा थींदो, रिव्यू एक्सेप्ट थींदो त वरी केस में, पर रिव्यू असां वटि हींअर ताईं जेको रिव्यू जो प्रोविज़न आहे, मूंखे करेक्ट कजो अगरि आउं ग़लति हुजां, उन में त को कॉमा फुल स्टॉप को छा चेंज थींदो? सो मुंहिंजो अगरि जजमेंट बरक़रार रहियो त उहो ई रहंदो, उन ते बि कंहिं अमल न कयो त हिन ते केरु अमल कंदो, हाणे उहा हिकिड़ी अलॻि बहस आहे। बाक़ी दंगल ऐं हीअ सभु शयुनि ते साईं आउं हिन ते तबसरो दंगल थी बीहे त पोइ वरी ॻाल्हाईंदासीं, फ़िलहालु आउं कोन थो हिन ते तबसरो करे सघां। मीर साहब ॿियो तव्हां चयो त साईं ॾिसो, माण्हू आतिशफ़िशां, माण्हू सड़िया वेठा आहिनि, माण्हू हीअ थियल आहे, माण्हू हू थियल आहे। अच्छा, पोइ मीर साहब कॾहिं थियो त पोइ हुते ॾिसंदासीं त हू कंहिंजे ख़िलाफ़ु ऐं कहिड़े नोयत ते सड़िया वेठा आहिनि ऐं छा कंदा, पोइ त ॾिसो देन इट्स अ अनार्कीस जी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि था कयो। अगेन इन ते कीअं पाण वेही कमेंट्री कयूं त हू सरेदस सिचुएशन ई आहे, सरेदस बहरहाल अॼु जी सूरत हाल ई आहे त असां वटि को बि अहिड़ी मुनज़म फोर्स, पॉलिटिकल फोर्स न आहे जेको कंहिं सघारी क़ुवत खे चैलेंज करे सघे हिन मुल्क में। अॼु जी सूरत हाल ई आहे। सुभाणे माण्हू बिफरजी वेंदा, तहरीर चौक थी वेंदो, अलिफ थी वेंदो, ॿिए थी वञे, मूंखे ख़बर न आहे। ऐं हाणे जनवरी जे आख़िरी हफ़्ते में माण्हुनि खे त आहे न ऑप्शन, त वोट में ॾेखारे वठनि, अगरि एॾी कावड़ अथनि त वोट में कावड़ आसानी आहे, भले जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता को अफ़रा तफ़री करण जे। सो उहा अगेन
इहो बि असीं ज़माने खां ॿुधंदा आया आहियूं साईं, पोइ माण्हू सड़िया वेठा आहिनि, पोइ हीअं थी वेंदो, पोइ धरती टामो थी वेंदो, इहे सभु थी वेंदो धरती टामो त ॾिसंदासीं। फ़िलहाल त बहरहाल इस्टेब्लिशमेंट खे चैलेंज कंदड़ हींअर मूंखे का बि पॉलिटिकल फोर्स त नज़र नथी अचे, टू बी ऑनेस्ट। अच्छा, जनवरी जे आख़िर में इलेक्शन कमीशन चयो त आहे इलेक्शन कराइण लाइ, पर अगरि इलेक्शन कमीशन उते वेझो अची ऐं चए त यार अञा हिकिड़ो महीनो एक्सटेंडेड, पोइ छा थो करे सघे कोई? ॾिसो, असांजे मुल्क में केर बि छा थो करे सघे, उहो सुवाल इहो न आहे, लेकिन आउं इहे सम्झां थो त हिन ते अगरि ही डेडलाइन्स हलंदियूं, मिसाल हुन 26 सेप्टेम्बर चयो आहे त पहिरीं जेका अबूरी लिस्टूं आहिनि ॾींदा, जेको इनिशियल आहिनि, पोइ 30 नवंबर ताईं हुनखे लॉक करे छॾींदा। हिन विच में थी सघे थो त एपेक्स कोर्ट में को मोहर सख़्तु थी वञे हिन जनवरी वारी डेट ते ई, छाकाणि त अञा कुझु धुरियूं त चवनि थियूं न, मिसाल तहरीक इंसाफ़ चए थी, बार काउंसिल वारा चवनि था 90 ॾींहंनि में थियणु खपे, थी सघे थो त को मोहर सख़्तु थी वञे। ऐं अगरि ही नवंबर में अची, यानी 1.5 महीनो अञा आहे नवंबर में, 30 नवंबर में 1.5 महीनो ज़ाहिर ई तव्हां ॾिसंदो सियासी सरगर्मियूं ओचितो वधंदियूं, तव्हां टेम्पो वधाए करे पोइ महीने जेको एक्सटेंशन वठंदो त हुन सां छा फ़ाइदो थींदो? मंतक छा आहे? जेके बि सोचींदड़ धुरियूं आहिनि, हा वॾो ख़ुदा न ख़ास्ता मामिलो थी वञे ऐं पोइ साल ॾेढ लाइ मुलतवी थी वञे, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। महीनो वधाइण सां छा मिली वेंदो इलेक्शन कमीशन या कंहिंखे बि? ॾिसूं पाण सिंधी में मिसाल आहे, कुतो बि खाधोसीं। सो ॻाल्हि इहा आहे त फ़ाइदो छा थींदो? तंहिंजे करे मूंखे लॻे थो त हाणे जनवरी जे आख़िर में जेको हिननि ऑफिशियल अनाउंसमेंट कयो आहे, इहो सोचे सम्झे ऐं अप्रूवल सां, मंज़ूरी सां इहे प्रेस रिलीज़ इलेक्शन कमीशन जारी कई हूंदी। ईअं को क्लर्क वेही कोन जारी करे छॾी हूंदी। छो मुलतवी? ऐं महीनो मुलतवी, तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो महीनो मुलतवी, छो? महीने में छा हासिल करे वठंदा? अच्छा, वधीक ख़ैर अॻिते हलो, पर अगरि जहांगीर तरीन साहिब हाणे जे गॾु रखूं, जहांगीर तरीन साहिब जी तव्हां बि ॻाल्हि कई, त जहांगीर तरीन साहिब नवाज़ शरीफ़ खे हिकिड़ो तंज़ बि हणनि था पिया। हू त चवनि था लेवल प्लेइंग फील्ड जेका आहे उहा मूंखे त को मसइलो न आहे, बज़ाहिर माना इस्तेकाम पार्टी खे, बाक़ी उहो ॿी ॻाल्हि कंदा पिया त नवाज़ शरीफ़ साहिब खे अगरि कंहिंसां मसइला पंहिंजा हल करणा आहिनि त पोइ पाकिस्तान अचे। ॾिसो, लेवल प्लेइंग जो तानो त हुननि बिलावल भुट्टो ज़रदारी खयो न, नवाज़ शरीफ़ साहिब खे ॿियो वारो। पर जहांगीर तरीन साहब के लेवल प्लेइंग की शिकायत, साईं चयो तो मुझे शिकायत नहीं है लेवल प्लेइंग फील्ड की, ज़ाहिर से जहांगीर तरीन की छो शिकायत हो? न हुन लाइ त लेवल प्ले फील्ड के लेवल छा जे लाइ कयो पियो वञे? तो थींदो न कंहिं ज़माने में थींदो, इंडिया पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻंदा, कंहिं ज़माने में जॾहिं क्रिकेट हूंदी त असां पंहिंजी पिचिस खे क्रिकेट जे लाइ स्लो पिचिस ठाहींदा हुआसीं, छाकाणि त असां वटि स्पिनर्स वधीक हूंदा, असांजा बैट्समैन फास्ट बॉलिंग खे हैंडल न करे सघंदा, त जीअं ऑस्ट्रेलिया या इंग्लैंड या हितां टीमूं या वेस्ट इंडीज़ अचे त असांजी पिच स्लो हुजे, त उहो पिच जी जेका रोलिंग हूंदी हुई हू हुन हिसाब सां कई वेंदी, त पिच ठहे ईअं जो फास्ट बॉलर जे कम जी न हुजे, बैट्समैन जे कम जी हुजे। त जहांगीर तरीन साहिब लाइ त पिच ठहे पई, हुन कहिड़ो एतिराज़ु हूंदो? ये कहिड़ी ॻाल्हि थी? त चए थो त मूंखे एतिराज़ु न आहे या मूंखे शिकायत न आहे। सरजीत, आपके लिए तो बन रहा है सब कुछ, आपको क्यों शिकायत होगी? ॿियनि खे तॾहिं त थिए थी। बाक़ी मियाँ नवाज़ शरीफ़ साहिब खे जंहिंसां बि इख़्तिलाफ़ साईं जा मियाँ साहिब जा हुआ, उन्हनि जा त हू नाला खणे थो, जॾहिं की बाजवा साहिब, आई वुड से बाजवा साहिब त अगरि मियाँ साहिब सां को बकौल मियाँ साहिब जे त को चङाई न बि कई शुरू में, हुनखे हटायूं, ही कयूं हू कयूं, त वरी आंदऊं बि त सही न, मुल्क मां कढियूंसि। बाजवा साहिब ऐं फैज़ साहिब जी मर्ज़ी खां सवाइ इमरान ख़ान कढी छॾिया छा मियाँ नवाज़ शरीफ़ खे त प्लेटलेट्स घटि थी विया आहिनि? ज़ाहिर आहे हिननि कढियो न। जेको आख़िर में इमरान ख़ान बि मथे हथु रखियो वेठो, त मुंहिंजी रिपोर्टूं ई मूंखे ग़लति ॾेखारी वियूं, रिपोर्टूं ई न हुयूं मियाँ साहिब जी जेके मेडिकल रिपोर्ट्स हुयूं, माना धकु थी वियो आहे मूंसां। त धकु केरु पियो करे सघे एॾो वॾो? त रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स चेंज थी वञे। जी हा, त बाजवा साहिबु कढरायो मियाँ साहिब खे, त माना पंहिंजे लाइ हिकिड़ो चई न भई ठीकु आहे, हिकिड़ी मूं ॻाल्हि तव्हां सां ज़ाती कई, हाणे चङाई थो कयां, वरी ॿी चङाई इहा करे ॾिनऊं त ख़ान खे ई हटाए ॾिनो, अञा मियाँ साहिब खां माफ़ी नथी मिले। जी हा, अञा जेको आहे मियाँ साहिब चवनि था पिया त न मां त कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदुमि। अच्छा, अगरि मियाँ साहिबु इहो हिकिड़ो सवालु आहे, मियाँ साहिबु अगरि इहो नैरेटिव ठाहे अचनि था पाकिस्तान, त
who's to stop इमरान खान? ज़ाहिर है इमरान खान हाणे फ़िलहाल त न हूंदा, पार्टी जेल में हूंदी या पार्टी जेल में न बि हूंदी त इमरान खान साहब त जेल में हूंदा। जॾहिं अगरि पार्टी ॿीहर कॾहिं इक़्तिदार में आई त पोइ इमरान खान साहब प्रीवियस एस्टेब्लिशमेंट जे ईअं ई नैरेटिव ठाहींदो। बाक़ी जेका फ़िलहाल त बाजवा साहब त माना इमरान खान जी बि PTI जी बि तोपनि जो रुख़ हुन ॾे ऐं हाणे नवाज़ शरीफ़ जो बि रुख़ हुन ॾे। जी हा, हाणे हिते जेको शायदि बारीकी में ॻाल्हि इहा हुजे त जेको प्लान हुजे त भई मियां साहब त प्राइम मिनिस्टर नथो थिए, मियां नवाज़ शरीफ़ ठहंदो शहबाज शरीफ़ साहब, त ही 2-2.5 महीननि जी जेका मियां नवाज़ शरीफ़ जी सियासी कंपेन हूंदी, इलेक्शन कंपेन, उनमें नवाज़ शरीफ़ खे ॻाल्हाइण ॾियो इहो। पोइ गुड कॉप बैड कॉप आहे न, त मियां नवाज़ शरीफ़ सां बि ॻाल्हाए ॻोल्हाए पोइ इलेक्शन थी वेंदी। पोइ अगरि शहबाज शरीफ़ साहब वरी प्राइम मिनिस्टर थी वञे थो, बसि पोइ त जीअं हाइब्रिड सिस्टम हलियो PDM जो 1.5 साल, वरी हिकिड़ो हाइब्रिड सिस्टम हलणु शुरू थी वेंदो जंहिंमें मियां नवाज़ शरीफ़ साहब बसि माठ करे या हिते वेठो हूंदो या चकर ॾियणु ॿाहिरि हलियो वेंदो। इहो बि थी सघे थो, आई एम नॉट सेइंग इहो थींदो, छाकाणि त मियां नवाज़ शरीफ़ जो इहे बयानिया जो वर्जा शहबाज शरीफ़ जे वञण जे बावजूदु इहो ज़ाहिर करे थो त या त मियां नवाज़ शरीफ़ रिबेलियस मोड में वरी अची वियो आहे, उहो हिकिड़े बाग़ियाना मोड में वेंदो आहे न मियां नवाज़ शरीफ़, या पोइ ही नानी वेड़ो आहे अलाए छा आहे। अच्छा, इन हाइब्रिड सिस्टम में पीपल्स पार्टी पोइ नून लीग सां इताद कंदी पुराणे हा, जॾहिं हुकूमत फॉर्मेशन ईंदी, हुकूमत ठाहिण जी महल ईंदी, छो न कंदी? बिल्कुलु पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां ऐं नवाज़ लीग पीपल्स पार्टी जा ठा कंदा, सभु MQM वारा कंदा, सभु इहे जेके असां वटि कन्वेंशनल सियासत कंदड़ आहिनि, इहे सभु ठा कंदा पाण में। जी हा, पर छा PDM जो ई सेटअप रिपीट कंदी 2024 जनवरी जी इलेक्शन? आउं सम्झां थो त शायदि न। आउं सम्झां थो हिन में ॿिया प्लेयर्स बि हूंदा, हिन में सिंध में थी सघे थो अपसेट्स थियनि, सिंध में थी सघे थो त मतिलबु मुख़्तलिफ़ बाप निकिरंदा चारई सूबनि मां, उहे इताद ठाहींदा या उहे बि तव्हां ठाहींदा, ऐं जेका पार्टी थोरो वधीक बाग़ियाना ख़्यालु ॾेखारींदी उनखे सफ़ा पार्लियामेंट में कुंड में विहारियो वेंदो। असां अॻिते हलूं था पिया। अॼु फाइनली शबीर बिजानाणी साहब बि जेको आहे उहा ॿाहिरि अची विया, चवनि था पिया त भई का बि क़िस्म जो ऑपरेशन करे मुगवियुनि खे बाज़ाब न करायो वेंदो आहे, ऐं पैसा ॾेई रैंसम ॾेई जेको आहे उहो मुगवियुनि खे बाज़ाब करायो वेंदो आहे, ऐं पुलिस जेको मुगवी बि चुप न रहनि, पुलिस खे बि ऑपरेशन करणु खपे। उहो त सभु चवंदा मां त सपोर्ट कयां थो, हरू भरू जेको आहे उहो असांजे ख़िलाफ़ु बि ॻाल्हियूं हलियूं हुयूं त जेको असां नथा करणु चाहियूं ऑपरेशन। जी, चवनि था असीं फ़ौजी ऑपरेशन जे हक़ में आहियूं। ॾिसो, शबीर बिजराणी साहब मीर हज़ार ख़ान जा फ़र्ज़ंद आहिनि, ज़ाहिर ही सरदार आहिनि उन ते इलाइक़े जा, ऐं काफ़ी सिर्फ़ु बिजराणियुनि जा न, काफ़ियुनि जा राजनि जा ही सरदार आहिनि। कल्ह हुननि बयानु ॾिनो तव्हांजे होम मिनिस्टर त मुख़्तलिफ़ सरदार जेके आहिनि ऐं ही सभु हिन अॻवान में हिन में मुलवस आहिनि, ऐं ख़ासि तरह चयूं त सागर कुमार जे अॻवा में त हिकिड़ो सरदार माना हिकिड़े जी त पक आहे उन्हनि खे त हीअ त मुलवस हो। जी हा, कॉल वठी ॾिठो पंहिंजो शकील अहमद काज़ी नवाबशाह। जी काज़ी साहब, क्या कहना चाहेंगे? जनाब, मैं अपने काजी साहब से ये मालूम करना चाहूँगा कि नवाज शरीफ साहब जो आ रहे हैं, वो आने के बाद बजाय मकसद ये कि हमारे जो हालात है उन पे बात करने के, वो इंतकामी बातें कर रहे हैं। तो इस चीज़ का जो है वो आवाम के अंदर सही जो है वो इम्पैक्ट नहीं जा रहा है। तो उन्हें चाहिए कि वो आके हमारे हालात के बारे में, गरीब लोगों के बारे में बात करें, ना कि अपने ज़ाती इंतकाम के बारे में वो लोगों से बातें कर रहे हैं, अपने इंटरव्यूज दे रहे हैं। तो ये मैं समझता हूँ कि इन हालात में मुनासिब नहीं है। आप जरा अपना तजज़िये के जरिए हमें बताइए कि इसका क्या हल हो सकता है। ठीक सही बेबी कॉलर अब्दुल गफूर काके पुटो नवाबशाह। जी काके पुटो साहब, छा चवणु चाहींदा? सलाम साईं काज़ी साहब या साईं, मुंहिंजो सवाल कर साहब खां इहो आहे त हिन वक़्तु जेको नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ या मुस्लिम लीग नून जे लीडरनि जी जेका बॉडी लैंग्वेज आहे, उन मां हिकिड़ो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिकिड़ो मुस्तक़बिल जो सेटअप जेको आहे थो उहो तमामु हिकिड़ो कॉन्फिडेंस आहिनि। ऐं इन मां जेको असांजी मुल्की इस्टेब्लिशमेंट खां सवाइ ॿाहिरीं जेको आहे इस्टेब्लिशमेंट जो मुंहिंजे ख़्याल में अहम किरदारु आहे, ऐं मुल्की इस्टेब्लिशमेंट बि इन करे नवाज़ शरीफ़ खे अहमियत ॾिए पई
मुल्क जी जेके मुआशी हालतूं आहिनि नवाज़ शरीफ़ जा जेके पर्सनल तालुकात आहिनि उहे ईंदड़ ॾींहंनि में उन मुआशी मुश्किलात बि दूर थी सघनि थियूं ऐं उन बारे में काज़ी साहब जी साईं। ॿिन्ही शकील साहब ऐं काके पोटा साहब जी ॻाल्हि ते अचो त पहिरीं पाण हू ॻाल्हि खुटाए वठूं जेको पाण कई पिए त शबीर बिजराणी साहब जेको ॻाल्हायो आहे त भई सागर कुमार हुजे हू जेके मुखी हुआ जगदेश ऐं हीअ सभु जेके आहिनि भुंग भरे ईंदा आहिनि। इहा ॻाल्हि पाण हितां वेही चई हिते पाण रोज़ इहा ॻाल्हि कंदा हुआसीं त भई सागर हुजे केरु बि हुजे को बि मुक़ाबला कुझु कोन्ह थींदा आहिनि। ऐं पाण त कल्ह टियों ॾींहुं खिलियासीं पिए ते यार को फिकाई अचणु खपे पुलिस वारनि खे वञी फ़ोटो कढाइनि था वरी ऐं शहनायूं वॼाए वञी पहुचाए अचनि था। मूं त चयो त मूं जहिड़ो माण्हू हुजे फिकाई में वञे ई न चकर पैसा ॾेई अचनि था। हाणे इहा ॻाल्हि जेका पाण हितां वेही कयूं पिया सॼो जहान कंदो ईअं न पाण को वॾो को राज़ इंकशाफ़ कयो सॼी दुनिया खे ख़बर हुई। पर हाणे चइजे त ज़ाहिर शबीर बिजराणी साहिब जे वाता इहा ॻाल्हि अचणु जेको को इल्ज़ाम न पियो लेकिन ऑफकोर्स सरदार पुलिस वारा भोतार इन्फ्लुएंशियल माण्हू जेका अंडरवर्ल्ड क्राइम ऐं हीअ सभु हिकिड़ो ज़ाहिर हिननि खां वधीक कंहिंखे ख़बर हूंदी हिननि खे हिक ॿिए खां वधीक कंहिंखे ॿिए खे ख़बर हूंदी। सो हिकिड़े लिहाज़ खां पाण हिन खे हिकिड़ी चऊं त हिकिड़ो अंदरि सिस्टम जो माण्हू अॼु हुन सिस्टम ते गवाही ॾेई बीठो आहे त हिकिड़ो नाकारा असांजी पुलिसिंग आहे। मतिलबु आहिनि ईअं न आहे त शबीर बिजराणी शरीफ़ मतिलबु हिन को ग़लति ॻाल्हि कई आहे हीअ पाण खे हितां बि पाण चऊं पिया सॼी जहान खे ख़बर आहे। ऐं हू चए थो त हीअ बग़वी छो नथा ॻाल्हाइनि साईं इन करे नथा ॻाल्हाइनि जो पुलिस ऐं हुनजो वरी धाड़ेलनि मां छुटी आया आहिनि वरी पुलिस जे ॾचे में छो वीचारो पइजी वञे 2 महीना 3 महीना सूर सठे आयो आहे हाणे वरी पुलिस सां दुश्मनी छो वठे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि बाक़ी सरदार साहिबान बि छो नथा चवनि। एग्ज़ैक्टली हिते ॿिया बि त काफ़ी सरदार साहिबान आहिनि न ऐं एतिरी ॻाल्हि होम मिनिस्टर चई वियो कंहिं सरदार मतिलबु हिकिड़ो कुझु कोन्हे सभु सरदार शिकारपुर घोटकी ऐं कंदकोट कश्मीर ठीकु आहे न चवनि था त सभु मुलविस आहिनि त के सरदार कुझु कोन्हे भई त तव्हांजी बिरादरी जो मसइलो अची वियो तव्हां बिरादरियुनि जा सरदार आहियो पर सरदार बतौर हिकु बिरादरी बि त आहिनि न सभिनी खे उहो हिकिड़ी तरीक़े सां लफ़्ज़ी FIR कटे हलियो हुयो होम मिनिस्टर साहिबु वार्निंग ॾिनी आहे तंहिंखां पोइ बाज़ियाब थियो आहे जॾहिं की बाज़ियाब हू पैसनि जे एवज़ थियो आहे हिन में त को शक न आहे। सो ही हिकिड़ी गवाही ऐं शाहिदी पाण खे हाणे फ्रॉम जेके न सिस्टम जे अंदरां ई मिली वई आहे। ऐं इहा ॻाल्हि ही जेके पुलिस वारा आहिनि हिननि खां पंहिंजे मुंहुं वञी पुठी ते हथु रखी पुछंदो हल्फ़ खणाए त इहे ॿुधाईंदासीं असांजो कुझु न वञे असां त रुॻो माण्हू ॾिना SHO फलाणे खे चयोसीं त पैसा पहुचाए छो हुननि विच मां 10 लख रुपया पंहिंजा रखिया जेका बि कटौती पुलिस कंदी आहे शर्म नथो अचे उन भुंग मां पंहिंजा पैसा रखंदा पुलिस वारा। सो हाणे ही ज़ाहिर हाणे चवनि था त मिलिट्री ऑपरेशन अॼु त कोर कमांडर साहिब बि हुआ त चवनि था हाणे थींदी 26 अलाए 30 धाड़ेलनि जी लिस्ट ठही आहे। लेकिन क्वेश्चन इहो आहे त हीउ केतिरो अरसो ज़ाहिर असांजी मिलिट्री आहे असांजी रेंजर्स आहे हुते केतिरो अरसो रही सघंदी। असूली तौर ते त हुननि खे पोइ हिकिड़ो जीअं न स्विफ्ट एंड हिकिड़ो ऑपरेशन अगरि करिणो बि आहे छाकाणि त हिन महिल ताईं धाड़ेल त भॼी विया हूंदा त कोम्बिंग थींदी छा थींदो माना ॿेलनि खे छा ईअं वढे छॾिबो कचे में छा ईअं बसि हिकिड़ो जीअं न ॿुहारो फेराए हिकिड़ो कोम्बिंग खे छा चवंदासीं फणी ॾेई छॾिबी हू त फ़िलहालु निकिरी विया हूंदा हू वरी अची वेंदा। सो पुलिस खे अल्टीमेटली ही पुलिस जो जॉब आहे पुलिस खे जेतिरो ही इक्विप करे ऐं मुस्तक़िल मुंहिंजो माण्हू तुंहिंजो माण्हू बदिरां ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा पुलिस वारनि खे ॿधणु खपे या हुननि खे बि टास्क वठणु खपे जेके इन्वॉल्वड आहिनि उन्हनि भोतारनि खे बि मतिलबु वठणु खपे इहा सिर्फ़ु सियासी विक्टिमाइज़ेशन न थियणु खपे। ऐं नथो चवां हर को हुते जो जेको चङो मुड़ुसु आहे उहो ॾोहनि में मुलविस आहे जेको बि आहे सो कॉल्ड चङा मुड़ुस जेके आहिनि छो न हिन दफ़े अगरि क्लीनअप करिणो आहे ताकी सुभाणे को पुलिस वारो सुभाणे को भोतार हिननि धाड़ेलनि जी वंघार या हिननि जी पाथारी हलाइण खां पहिरीं 100 दफ़ा सोची। सो ॾोहारी जेतिरो हू कचे वारो धाड़ेल आहे ओतिरो हुनखे पुश्त ऐं हुनखे सपोर्ट ॾियण वारो बि ओतिरो ई वॾो ॾोहारी आहे। अच्छा
शकील साहब फरमा रहे थे कि मियाँ नवाज शरीफ साहब इंतकाम की बात कर रहे हैं और वो अवाम की बात क्यों नहीं कर रहे। देखिए शकील साहब, यही तो नुक्ता है कि आप अगर मियाँ साहब की जुमले सुने, कि मैंने सुनी उनकी क्लिप, वो कहते हैं जितना नुकसान उन्होंने मुल्क को पहुँचाया है। अब आप देखिए ना, आप किस कैफियत में हैं, आपकी जहनी कैफियत क्या है, आप उस हिसाब से बयान देते हैं। मियाँ साहब कहते हैं कि जब उनकी हुकूमत को हटाया गया, जब उनके ख़िलाफ़ साजिश हुई, जब मियाँ नवाज शरीफ के ख़िलाफ़ केसेस बने, तो ये दरअसल मुल्क को नुकसान के मुतरादिफ है। यानी मियाँ नवाज शरीफ को अगर तकलीफ़ पहुँची है तो उसका मतलब ही यह है कि मुल्क को तकलीफ़ पहुँची है। मुल्क क्या होता है शकील साहब? मुल्क आप और हम आम आदमी होते हैं जिनका आप जिक्र कर रहे हैं। तो मियाँ नवाज शरीफ साहब आम आदमी का ही जिक्र कर रहे हैं। सिर्फ तशरीह उनकी ये है कि मेरे से कनेक्टेड है कि मुल्क की, आम आदमी की फलाह, बेहतरी, अच्छाई, बुराई, उनकी खुशहाली, उनकी बदहाली मियाँ नवाज शरीफ की ज़ात से जुड़ी हुई है। लिहाजा मियाँ नवाज शरीफ को अगर आप तकलीफ़ देंगे तो आप मुल्क को तकलीफ़ दे रहे हैं। ये सिर्फ मियाँ नवाज शरीफ का मामला नहीं है, ये हमारा हर सियासतदान कि मुझे हटा दिया, मेरे ख़िलाफ़ ये हुआ, इसका मतलब मुल्क के ख़िलाफ़ हुआ, इसका मतलब मुल्क के अवाम के ख़िलाफ़ हुआ। तो शकील साहब, बात वो भी आप ही की कर रहे हैं, आप उसको इंतकाम कह रहे हैं, ये तो आपकी मर्ज़ी है। वो तो समझते हैं कि ये वो मुल्क का जो मियाँ नवाज शरीफ से लड़ा, मियाँ नवाज शरीफ के तई वो मुल्क से लड़ा। तो इस तरह है मामला। काके पोटर साहब नवाज ॾिसो, ये ॻाल्हि कई दफ़े पाण बि करे चुका आहियूं काके साहब, त ज़ाहिर सऊदी सां ॿियो को हाणे मियाँ नवाज शरीफ जो को अमेरिका में या यूरोप में को वॾी लॉबी कोन्हे। अरब सगोरनि सां शरीफ, ऐं अरब सगोरनि में बि ही सऊदी अरब मोस्टली, ही जेके UAE वारा आहिनि उन्हनि सां एतिरी कोन्हे हिननि जी शरीफ़नि जी घणो जेको रस्तो आहे उहो सऊदी अरबनि सां आहे, कतरी ऐं कतरी, हा ही बि सही। UAE वारनि सां एतिरो न अथनि। बहरहाल हू बि वॾा माण्हू आहिनि, पोइ हुननि जा हा उहो त आहे। ठीक है सर। कॉलर दादा खुदा बख्श नुआणी सेवन मां जी। नुआणी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी सही, मां खुदा तो सिनवाणी जो ॻाल्हायां। जी सही, मुंहिंजो सवाल आहे अली काई साहब खां त नवाज़ शरीफ़ ज़रिए ते जेको आहे ख़िलाफ़ ऑपरेशन थियो, पर उहो ऑपरेशन नाकाम थियो, उन करे ख़ुदि पुलिस जीअं फौज वग़ैरह आई थिए त अॻु में पुलिस जेका हुनखे भॼाए बि छॾियो। हीअ ऑपरेशन कीअं कान्हे त परेर मुशर्रफ जे बिजली वारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थियो, उहो जेको आहे वाक़िया वारा ख़ुदि चोरीअ में भुलियल आहिनि, त हींअर ऑपरेशन बिजली जे ख़िलाफ़ हीअ ऑपरेशन कीअं, हीअ त तव्हांजा ॾींदा ई कोन कनेक्शन त साईं तव्हांजो कॉल थी। मूं जेका ॻाल्हि जेतिरी सम्झी सघियसि नुहाणी साहिब जी, ॾिसो नुहाणी साहिब, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े हंधि तमामु कचिरो आहे। मिसाल हिकिड़ी ॻोठ में, पाड़े में पाण वञूं, हर हंधि जेको गटर उथलिया पिया आहिनि, मिसाल कचिरो आहे, गंद आहे, हीअ आहे, हू आहे। हाणे आऊं ऐं नुहाणी साहिब फ़ैसिलो कयूं, असां वटि अगरि इख़्तियार हुजे त यार असां जेको आहे न ऑपरेशन करे सफ़ाई करायूं था। त हाणे हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे त असां जेके जेके माण्हू गंद कनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ वठ पकड़ शुरू कयूं। ॿियो तरीक़ो इहो थी सघे थो, जेको सही तरीक़ो आहे, त जेके हुन गंद खे साफ़ करण जा ज़िम्मेवार आहिनि ऐं जेके हुन गंद करण वारनि खे रोकण जा ज़िम्मेवार आहिनि, जी हा, यानी म्यूनिसिपल वारा, उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कजे। सो आई थिंक कि हिते पुलिस जे ख़िलाफ़ ऑपरेशन जी ज़रूरत आहे, यानी ऑपरेशन सां मुराद ॿियो न, पर क्लीन अप जी ज़रूरत आहे। छाकाणि त अॼु न सुभाणे ही वरी पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। जी हा, अगरि साॻा ई अफ़सर रहिया त इवेंचुअली। अच्छा, ऐं साॻिया अफ़सर जो मसइलो इहो आहे त को बि अफ़सर हुजे उहो हुकूमतनि जी मर्ज़ी सां लॻंदो आहे। सो वरी इहो मामिलो अची वेंदो त अॼु त ठीकु आहे, पर वरी सियासी हुकूमत ईंदी ऐं अॼु बि अफ़सर घणे भाङे उन्हनि जी मर्ज़ी जा लॻल आहिनि, त वरी पंहिंजी मर्ज़ी जा अफ़सर रखंदा, त उहे त भोतारनि जी जेका उताकनि जा सलामी हूंदा, त उहो छा कंदा? सो दिस इज़ ही हिकिड़ो वक़्ती तरह ज़रूरु। हाणे त ॾिसो न,
ही फ़ौज ही सभु आई आहे त ही तव्हांखे हिकिड़ो ॾका पकड़ियो हूंदो धाड़ेल भले कहिड़ा बि हथियार रखिया वेठा हुजनि अफ़गानिस्तान जो हथियार रखियो वेठा हुजनि अमेरिकी रखियो वेठा जब त हुजनि फ़ौज और ख़बर आहे रियासत आहे अॻियां ही दफ़ा ज़बरदस्त करे छॾींदी तो भॼी वेंदा 92 में बि छा सभु मारिजी विया छा लेकिन 92 में इहो थियो जेसि ताईं हू वरी ॿिया गड़बड़ूं न थी वियूं त पाथारीदारनि में बि हथु विधा विया अहिड़े पुलिस वारनि में बि हथु विधा विया त उहो हिकिड़ो ॾका पकड़ियो काफ़ी अरसे ताईं लेकिन उन में बि मसइलो इहो हो त छाकाणि त पुलिस जेको आहे उनखे वापसि अहिड़ी जॾहिं हथु कढियो फ़ौज त थोरे ॾींहं खां पोइ वरी धाड़ी निकिरी अची विया नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में